नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के ठरी मीरवा में खबर ॾींदा हलूं त ठरी मीरवा शहर में कोरोना बीमारी का बचण लाइ असिस्टेंट कमिश्नर मीरवा एजाज हाली पोटो अचानक दौरो कयो। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर SOPs ते मुकम्मल अमल कराइण जी एहतियाती तजवीज़ ॾिना। ॿिए तरफ़ शहर हर माण्हू के मास्क पाराइण लाइ तंबिया कई ऐं जीअं कोरोना जहिड़ी ख़तरनाक बीमारी के जल्द खां जल्द शिकस्त ॾिनी वञे। ओॾा मीडिया सां ॻाल्हाईंदे असिस्टेंट कमिश्नर मीरवा एजाज हाली पोटो ॻाल्हाईंदे चयो त शहर में कोरोना जहिड़ी ख़तरनाक बीमारी का बचण लाइ SOPs ते अमल कराइण लाइ सख़्त खां सख़्त कदम खणण लाइ हुकुम जारी कयो वियो आहे। ट्रांसपोर्ट में मुसाफ़िरनि खे मास्क पाइण लाइ सख़्त तनबिया कई वई। हिन चयो त शहर सुबुह 6 बजे खां शाम ताईं खुलियल रहंदा ऐं उन खां पोइ शहर बंदि करायो वेंदो। SOPs ते अमल न करण वारनि खिलाफ 144 कलम लागू करे कानूनी कार्रवाई कई वेंदी। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।